नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभودेरो में ख़बर ॾींदा हलूं त सोभودेरो लॻ टाउन कमेटी सोभودेरो जे वार्ड नंबर 2 जे ॻोठ कमाल फ़कीर लाशारी जी 4 साला मासूम न्याणी अलीशा धी अली खान लाशारी घर जे दरवाज़े ॿाहिरि रोलू कुतन हमलो कयो। रोलू कुतन मासूम न्याणी अलीशा खे मुंहुं ऐं परसरारी में चक हयां दांह ते वारस पहुची आहे। इन बाद ॻोठ जे मौलवी गुलज़ार लाशारी कुते चकल न्याणी खे फौरी गंबट अस्पताल खणायो वियो, जंहिं हिन खे सखर रेफर कयो। मौलवी गुलज़ार चयो त सखर जे मेड़ मेडिकल कॉलेज में कुते चकियल न्याणी अलीशा के इंजेक्शन हई वही। मौलवी गुलज़ार चयो त सोभودेरो ऐं गंबट में अक्सर गरीबन के कुते चक जूं इंजेक्शनूं न मिलंदियूं आहिनि। बाअसर माण्हुनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि थियूं। इन्हनि वास्तेदारनि ऐं आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त सोभودेरो अस्पताल जे डॉक्टर खे पाबंद कयो वञे, जेके मिसकिननि खे बि कुतनि जी चक जी इंजेक्शन हुजनि त लॻाई वञे ऐं रोलू कुतनि खिलाफ टाउन इंतजामिया कदम खणे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।